मुबारकपुर भरिसां ॻोठ सखी हमज़ो जे प्राइमरी स्कूल में जिते उस्ताद न हुजण करे ॿारड़ा जेके तालीम खां महरूम बणिया अचो त हिते मौजूदु ॻोठाणनि ऐं शागिर्द सां ॻाल्हायूं त उहो छा पिया ॿुधाइनि। ॻोठ सखी हमज़ो जाफ़री में स्कूल आहे। स्कूल ठहियो त सही जेको हाल में त इन में मास्तर असांखे न 2008 खां वठी माना हिन टाइम ताईं इहे जेको 200-300 ॿार आहिनि तमामु तालीम महरम आहिनि। असां सिंध गवर्नमेंट खे जा सूबाई पंहिंजी क़यादत खे PMN खे इहो ई अर्ज़ु कयूं था त असांखे स्कूल खोलियो ॾिनो वञे, मास्तर मिले। 2008 खां वठी उनखे न दरियूं आहिनि न दरवाज़ा आहिनि। हिते जेको आहे त 200 ॿार असांजो मुतासिर हुआ ॻोठ हमज़े जाफ़री में जेको आहे त इन में असांखे उस्ताद खपे, मास्तर जेको असांजा ॿार पढ़ाया वञनि। असांजी सिंध गवर्नमेंट खां इहा अपील आहे त असांखे मास्तर ॾिनो वञे, असांजो स्कूल खोलियो वञे त जीअं ॿार असांजा तालीम हासिलु कनि। उन में ॿार सभु तालीम घुराइजी विया आहिनि, काॾे बि नथा वञनि पढ़णु, हिते असांखे मास्तर खपे। सखी हमज़े जे नाले ते अदकी सदकी इमारत ठही वियो, कुझु दरी दरवाज़ा बि हिन वक़्तु बि न आहिनि, माना पर्दो बि कोन्हे, को कोट हे उहो बि का शइ कान्हे। असांजे ॿार तालीम खां महरूम आहिनि। असां सिंध गवर्नमेंट खे इहा ई अपील था कयूं, MN MP खे, डॉक्टर सोराब ख़ान सरकी खे, मीरजाद ख़ान जखराणी खे, मियाँ मोहम्मद सूमरे खे असांखे मास्तर ॾियनि, उस्ताद ॾियनि, असांजो को ॿार तालीम हासिलु करे। तव्हां ॻोठ सखी हमज़े जे ॻोठाणनि जूं ॻाल्हियूं ॿुधियो त उन्हनि ॿुधायो त 13 सालनि खां वठी असांजे स्कूल में उस्ताद मुक़ररु न थी सघियो आहे ऐं होॾां वधीक ॿुधायो त ठेकेदार बि अदद को कमु करे विया। हिन वक़्तु बि जेका आहिनि बिल्डिंग जो कमु मुकमल न आहे। हुन आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो त ख़ुदा असांजे स्कूल में उस्ताद मुक़ररु करे ॿारनि जो मुस्तक़बिल बचायो वञे। कैमरामैन अमजद खोसा सां गॾु मुश्ताक खोसो, जैकब न्यूज़, मुबारकपुर।